बिस्मिल्लाह कया नंढा साईं। लौंग फ़कीर जेकॾहिं मुंहिंजो मुरीद थी आयो आहीं त जी बिस्मिल्लाह। जे पीर करामत जो ख़लीफ़ो थी आयो आहीं त पोइ हितां जो हितां मोटी वञ, छो त मूंखे ज़ालिम ऐं ज़ालिम जे साथियुनि खां सख़्त नफ़रत आहे। नंढा साईं, मां तव्हां मुर्शिद पाक जो न्यापो खणी आयो आहियां। अव्हांखे मुर्शिद साईं जो न्यापो ॾेई पोइ मां हलियो वेंदुसि। सुधरी वञ लौंग फ़कीर, अञा बि वक़्तु अथई। ज़ालिम जो साथ ॾेई छो थो पंहिंजी क़यामत कारी करी? नंढा साईं, मुंहिंजी क़यामत अची थिए या कारी थिए, पर मुंहिंजे मुर्शिद पीर करामत चयो आहे त इहा ज़मीन वॾेरे अनवर जी न आहे, इहा ज़मीन अॼु बि पीर करामत साईं जी। इन्ही जे करे मुर्शिद साईं चवे थो त मां उन ज़मीन जो न कब्ज़ो छॾींदुसि न पंहिंजा हथियार बंदि हटाईंदुसि। बाबा साईं, अव्हां जे लाइ सुठो इहो आहे त वॾेरे अनवर ऐं पीर करामत जे इन मसइले जे विच में तव्हां न अचो। अफ़सोस लौंग फ़कीर, अफ़सोस तो पंहिंजे माज़ीअ खे विसारे छॾियो आहे, पर मूंखे तुंहिंजे माज़ीअ जो हर पल यादि आहे। मूंखां तुंहिंजूं इहे दाहूं विसरियूं न आहिनि लौंग फ़कीर। बाबा साईं, कहिड़ो माज़ी, कहिड़ियूं मुंहिंजूं दाहूं? पंहिंजी असलियत न विसार मंगणहार फ़कीर। यादि करियो हे ॾींहुं जॾहिं पीर करामत जी बेहया नज़र तुंहिंजी भेण ते पई हुई। पीर करामत तुंहिंजी भेण खे खंभे खणी वियो ऐं ज़बरदस्ती तुंहिंजी भेण खे ज़ाल बनायो आई। तूं ॼाणी थो त ज़ोर जी मेहंदी नाहे लॻंदी, ज़बरदस्ती जी शादी नाहे हूंदी। इहा बि ॼाण अथई त पीर करामत तुंहिंजे मासूम भेण खे बेदर्दीअ सां मारे छॾियो। मुर्शिद साईं जे नाम तां मुंहिंजा बच्चा ॿार कुर्बान, छो त मुर्शिद जी रज़ा मुंहिंजे अल्लाह जी रज़ा हूंदी आहे। वो बि मां ॾिसां थो लोंग त इहो पीर करामत कब्ज़ो कीअं नथो हटाए। वञी चओ पंहिंजे कूड़े पीर खे मां हुन जा सभु अछा कारा ज़ाहिर कंदुसि। बिस्मिल्लाह नंढा साईं, बिस्मिल्लाह। हाज़िर बाबा। अगर लौंग कहीं जाओ कमदार न पूरी था। हाँ यार, आदत भागु दपा बिस्मिल्लाह बिस्मिल्लाह, सत को वने दे तो खबर है हे पूरो अरसो गुजरियो नजर ही कोने काने में। लौंग तो न जुड़ो जा पर लो शाहजहान गुजारे वियो, शाहजहान में गोठ निकाली दे छडी तो आ सजा काटे हाण आयो गोठ। गोठ निकाली जी सजा काटी थई पर केड़े डो में? वो लौंग जरूर को तो कयो तो मिले तरे गोठ निकाली मिली ने जने पीर ने मीर ने सरदार जी कमदारी करन का सौली गा लाजा। वो लौंग सर सूले ते चढ़ी विंदा थई वो जडे करंदा ने जेड़ा दिंदा ने ए खबर न पंजा कमदार तो करे जा को खलीफो तो करे यार लौंग फकीर असा सरन जा संग लाए चजा। अरे कमदार ने बुम के ड्रे जारी थो जा, मां पीर करामत जो खलीफो हां। पीर करामत जे कम सा पीर ऐसा न दे वेस अकेल को ने पीर ऐसा न दे अन बच्ची आए अब घर वनी ना बियो न हुजे तो कुकुर सद को दे चचा तो खबर कानी पीर करामत पीर ऐसा ने जेड़ो पियो हलई अजुद वधियो थई गरीब आ बार कमदार ने बु गाल वाह जी कई थई जे पीर ऐसा न पिस्तौल हो जा न तो वाह कढिया पीर करामत दे बा बदो कावड़ेलो। कमदार ने बु तू बड़ी गाल न थुक थे थई अरे करे का तो पर तू दे खबर काडे पे तो वनी यार लोगों तो खबर कानी वना पे कब्रिस्तान ते वडेरे शाहजहान की कब्र ते बकुल पहन दे खबर तू भी मुकाम दा पहुंची
तू कजे ख़बर ते कुल पए न पर हायर असांजा वॾड़ा पूरियल आहिनि मूं सोचो ॿ टे कुल पढ़ी जा पर कमदार न हिकिड़ी ॻाल्हि ॿुधाए हाणे मां पीर साण ॾे ईअं कोन वेंदुसि जे पीर करामत मूंखे मोकिलींदो न त चवंदोमांसि मूंखे तो फसाइण करे ॾे उहा खणी पोइ मां पीर साण ॾे वञा बसि ना हो लौका ये ॻाल्हि त मूंखे ॿुधी यार पोइ भला वञी पियो न त पीर करामत खे मुंहिंजा सलाम ॾिजा ठीकु आहे हले रे जन पीर करामत बि हेड़नि माण्हुनि जे आसिरे ते हलियो न त पोइ पीर करामत बि हलियो आहे बहादुर बचा मूं ॿुधो आहे त तूं सरदार शाह ज़मान जे चवण ते हुनजे ॻोठ वियो आहे छो? हाँ मामा तव्हां सही ॿुधो तुंहिंजो दिमाग़ ठीक त आहे या न? जेतिरा तुंहिंजे पीउ जा गुनाहगार हाशिम ऐं दिलावर आहिनि ओतिरो ई गुनाहगार वरी शाह ज़मान बि आहे। तूं दिलि जाए कर मामा मां उन्हनि खे कॾहिं बि बख़्श न कंदुसि। बहादुर असांजी बि हैसियत ने शाह ज़मान खां घटि कान्हे का। खबरदार जो आईंदा सरदार शाह ज़मान जे बंगुले ते वञण जी कोशिश कई अथई। मूं सोचियो हो त सरदार शाह ज़मान खे ससुई जी या साख पत ॾेई अचां ये मुंहिंजे मथां इहा अजायो जी मलामत लही वञे। मूंखे कहिड़ी ख़बर त सरदार शाह ज़मान मूंखे घुराए बाबा जे खून बख़्श करण जो चवंदो। हाणी थिए ई न पक इहो सरदार कॾहिं बि असांजो सजण कोन थींदो। इन शाह ज़मान मूं भलाई जी उमेद न रखजांइ। ठीकु आहे मामा साईं आईंदा मां सरदार शाह ज़मान ॾांहुं न वेंदुसि। साईं पुरछ त साईं ससुईअ जे गुम थियण खां पोइ ॾाढो परेशान आहे मथां वरी हुन पीर अहसान नक में दम कयो अथसि। हाणे त साईं जॾहिं खां छोकिरी गुम थी वई आहे न त सॼो खेल अथसि घाटे में तंहिंजे करे निंड्रा ई हराम थी वयूं थी पीर वॾे जूं। माई बसरा हिकिड़ी बानी वई त 7 ॿियूं बानियूं अची सघनि थियूं। वॾे साईं जो निंड्रू छो हराम थियूं आहिनि? ओहो साईं इहा ॻाल्हि न आहे तव्हां वरी ग़लति सम्झी वियो। दरअसल साईं पीर साईं ते पइजी वियो आहे ज़ोर त ससुई पैदा कर। हाणे ससुई हुजे साईं वटि त पैदा करे न इन्हे करे थोरो ईअं परेशान थी वियो आहे। माई बसरा मां सभु कुझु सम्झां थी। इहा सॼी हराम पाई तुंहिंजी आहे। वॾे साईं खे तो ई ख़राब कयो आहे। न न साईं मांखे कसम आहे तख्त धणीअ जो मांखे का बि ख़बर कान्हे का पर साईं हिकिड़ो शक आहे साईं ससुईअ खे हितां भॼायो त तव्हां ई आहे। चवी छा थी तुंहिंजो दिमाग़ त ख़राब कोन थी वियो आहे? मां छो ससुईअ खे भॼाई न सघां? साईं इहो इन्हे करे त ॿिए कंहिंखे जुड़े पई न आहे त साईं वॾे जे मर्ज़ीअ जे ख़िलाफ़ को कमु करे या हिकिड़ी तूं ई थी सघे। खबरदार बसरा जे मुंहिंजे मथां तोहमत ॾिनी अथई। ज़िंदा दफ़न न कराए छॾियईं त मुंहिंजो नालो बि रेशम न आहे। मतां वॾे साईं खे मुंहिंजे लाइ पटियूं पढ़ायूं अथई। त साईं मुंहिंजी तौबा मुंहिंजी सारी मुंहिंजो कहिड़ो कम जो मां साईं वॾे खे चुगलियूं हणंदसि। मां बड़े ईअं तव्हां सां पे ॻाल्हि कई तो अहिड़ी बेतुकी ॻाल्हि कई छो? ओ साईं मां इन्हे करे ॻाल्हि कई त साईं वॾे हिकिड़े ॾींहुं पाण पे लफ़्ज़ उचारिया त इन्हे ससुईअ खे कढण में कंहिं हावेलीअ जे माण्हूअ जो हथु आहे। पोइ उहा तूं बि थी सघीं थी? न साईं न तौबा मुंहिंजी सारी तौबा न साईं न मां अहिड़ो कमु कीअं थी करे सघां पई। मोहबत सां कचे हुजे जा पके मुंहिंजा त फ़क़ीर हूअं बि फिरंदा था वठनि पिया न साईं। मां ते इहो इल्ज़ाम न खणो अलाह हुन सही चुकियो। बाबा मायूस न थी अल्लाह वॾो आहे को न को रस्तो ॾींदो। धीअ मां पोड़ो मुड़ुसि छा करे छा करियां। हाशिम जी ज़मानत जे लाइ कंहिंखे चवां। मथां वरी ॿी परेशानी इहा अथमि त हिन घर जो चरखो कीअं हलंदो। धीअ मूं वटि त एतिरा बि पैसा न आहिनि जो खणी हाशिम जी मुलाक़ात जे लाइ वञा। मूं त हिन ममड़ीअ खे चयो हुयो
त सरदार शाह ज़मान जो घर न छॾ, पाण असांखे बि वठी हली उते रहाए, पाण बि सुखी हुज असां बि सुखिया। पर हिन ममड़ीअ खे त वीलो हुयो पेट में दिलावर जो, सो खोपो खोड़े अची पीउ जे घर वेही रही। दिलजाए कर चाची, बुख कोन मरंदी। अजायो बड़बड़ न कर, मां तोखे कमाए खाराईंदसि। ॻाल्हि कमाई जी नाहे, ममड़ी ॻाल्हि आहे हाशिम जे ज़मानत जी। बहादुर बि खून माफ़ करण खां इनकार करे छॾियो आहे। हाणे त हाशिम ऐं दिलावर जी ज़मानत नामुमकिन आहे। चाची देर बराबर थींदी, पर चाचा हाशिम ऐं दिलावर जी ज़मानत ज़रूर थींदी। जेकॾहिं न बहादुर खून माफ़ न कयो त छा थी पियो? मां पाण ॻाल्हाईंदसि सरदार शाह ज़मान सां, पोइ तूं ॾिसजांइ त सरदार शाह ज़मान कीअं थो ज़मानतूं कराए। हाँ मीरा थिए, तूं का हिम्मत कर, तूं सरदार साईं खे चओ, पोइ त सरदार साईं न चोटी जो ज़ोर लॻाईंदो। हा बाबा, मां वेंदसि सरदार शाह ज़मान ॾे। अलाह साईं सड़ाई कंदो, तूं फिक्र न कर। अॼु अठो ॾींहुं थियो आहे मुंहिंजो वात पटियो पियो आहे। अॼु अठो ॾींहुं थियो आहे मुंहिंजो वात पटियो पियो आहे। अॼु अठो ॾींहुं थियो आहे मुंहिंजो वात पटियो पियो। पीर सान साईं, तव्हांजे अचण जी मूंखे ख़बर पइजी वई। सोचींदो हुअसि अॼु थो वञा, सुभाणे थो वञा, पर अची न सघियुसि। इत्तफ़ाक़ आहे हिते मुलाक़ात थी वई। सच पुछो न पीर एहसान साईं, वांद काई कान मिली। 100 कमनि 7 राजी सरदार आ। छा कया, कंहिंजा कम करे कंहिंजा कम कया, पर हर हाल में कम करणा त पवनि था न। राजबाग सां मुंहुं ॾियणो थो पए। का ॻाल्हि न आहे सरदार साहब, मूंखे ख़बर आहे त 7 राज संभालण को आसान कम न आहे। इहो तव्हां वारो चाचो पीर करामत असुल तर ई तपाए ॾिनो अथई। नंढनि वॾनि ज़मींदारनि जो त जीअण ई जंजाल करे छॾियो अथई। हा सरदार साईं, चाचा करामत खां त हिसाब किताब वठणो आहे, पर छा कयां, अकेलो थी पियो। पीर एहसान साईं, हुकुम खपे। हिकु इशारो कंदे ही सरदार शाह ज़मान तो वटि हाज़िर थी वेंदो। छो त ही सरदार शाह ज़मान हक़ ऐं सच ॾियण वारनि जो साथ ॾींदो आहे। हक़ ऐं सच जो अलम जंहिं बि बुलंद कयो आहे, उन शख्स जो हिन सरदार शाह ज़मान साथ ॾिनो आहे। पीर साईं, तव्हांजो बि मां साथ ॾींदुसि, छो त तव्हां हक़ ऐं सच जी राह ते आयो, हक़ ऐं सच जो अलम बुलंद कयो आहे। इन करे मुंहिंजो साथ तव्हां सां आहे। सरदार साईं, छा मां मूंसां साथ ॾियण जो वाइदो करे सघो था? ज़ुल्म जे ख़िलाफ़ जिहाद करण वारनि जो मां साथ ॾींदो आहियां, तव्हांजो बि साथ ॾींदुसि। छो त ये दुनिया ॼाणे थी मां कोल जो सचो ऐं वाइदे जो पक्को माण्हू आहियां। पीर एहसान साईं, बाबला तव्हांखे बि मूंसां हिकु वाइदो करणो पवंदो। हुकुम कयो सरदार साईं। पीर एहसान साईं, बाबला मरियात दरिया खान तव्हांजो सचो ऐं पक्को मुरीदो। बिल्कुलु सरदार साईं, इहो खानदान असांजो अबल नाननि खां मुरीद आहे। मरियात दरिया खान जो दादलो पुट बहादुर खान
तव्हांजो सुठो दोस्त भी आहे ऐं अक़ीदतमंद मुरीद भी आहे। रे बहादुर ख़ान खे घुराए तव्हां पाण चओ त हाशिम ऐं दिलावर खे दरिया खान जो खून माफ़ करे छॾे। पीर एहसान साईं बाबला ही सरदार शाह ज़मान तां सां वाइदो थो करे त असां हर फ़ैसिलो ॾियण जे लाइ तयार आहियूं। सरदार साईं मां असां वाइदो थो कयां त मां तव्हांजो इहो कमु ज़रूर कंदुसि। त पोइ पीर एहसान साईं हाणे इजाज़त। इंशाअल्लाह वक़्तु कढी तव्हांजे तरे ते हाज़िरी भरण ज़रूर ईंदुसि। ठीकु आहे सरदार साईं, असांखे तव्हांजो इंतज़ारु रहंदो। यारो यारी सदाई यारी। फिर करामत छड़े कबूतर के खबर पजी वई थई हाणे तुंहिंजो खैर न आहे। गुटको या इन मुझे जमीन है जायदाद जा सभई कागज इनमें वो पक्को कागज भी मौजूद है जेका जमीन वेस अनवर जी हुई ऐं हाणे मुझे नाले ते थी चुकी है। मां भी ॾिसां त पीर एहसान कीअं थो वॾे अनवर वारी ज़मीन तूं मुंहिंजा हारी उथारे। ये कागज भली कंहिंजे भी नाले ते हुजनि पर कंहिं में एतिरो दम ई कोन्हे जो अवां जा वेठल माण्हू उथारे सघे। मुर्शिद साईं सरकार इहा ज़मीन हाणे तव्हांखे ॾियारे छॾी आहे। हाणे पीर एहसान तव्हांजो कुझु बि बिगाड़े न सघंदो। औरत ऐं ज़मीन सां मुंहिंजी मोहबत रही आहे पर पीर एहसान मूंखां इहे ॿई शयूं खसण थो चाहे। मूंखे त हाणे इहो शक थी पियो आहे त किथे ससुई पीर एहसान जे पनाह में न हुजे। ससुरी ऐं पीर एहसान वटि न मुर्शिद साईं, जेकॾहिं ससुरी पीर एहसान वटि हुजे हा न त ससुई खे पीर एहसान हेसि ताईं पाण वटि लिकाए न रखे हा। कॾहिं को माइट हली हवाले करे छॾे सां त पोइ आख़िर ससुई कहिड़े अनूंग में फाथी आहे? मुर्शिद साईं हिकिड़ी ॻाल्हि मां तोखे ॿुधायां। मूंखे लॻे थो त ससुई मरी चुकी आहे। इहो मुंहिंजो तलख़ तजुर्बो थो चए। अस्सलाम वालेकुम। मुर्शिद सलामड़ो थी वियो हाणे कलामड़ो बि थी वञे। तो मुंहिंजी ॻाल्हि कर कबूतर। मुर्शिद साईं पीर एहसान सरदार शाह ज़मान ॿई मिली विया अथई पाण में। तुंहिंजे खिलाफ वॾो महाज़ पिया था ठाहिनि। मां उन्हनि जा सभई नापाक इरादा मिटीअ में मिलाए छॾी। पीर एहसान ऐं शाह ज़मान त छा पर सॼो दर हिकु थी बिहे न त बि मुंहिंजो कुझु नथा बिगाड़े सघनि। हाजी शरीफ हाणे शाह ज़मान अकेलो थी वियो आहे। तू रुगो बहादुर खे पको कजांइ मता बाराणी करे हाशिम ऐं दिलावर खे माफ़ करे छॾे। बंगुल तू दिल जाए कर। मां बहादुर खे अहिड़ी पची थो पढ़ायां जो कॾहिं बि हाशिम ऐं दिलावर खे माफ़ कोन कंदो। हाजी शरीफ सरदार शाह ज़मान वॾो होशियार माण्हू आहे। उहो तव्हां वटि हली बींदो तव्हांखे मिठो बि कंदो। थी सघे तो त बहादुर खे ससुई जी बि लालच ॾे छो जो सरदार शाह ज़मान खे ख़बर आहे त बहादुर जी वॾे में वॾी कमज़ोरी ससुई आहे। बंगुल चवी तूं बि सही थो। मता इहो बहादुर ससुई जी लालच में अची इहा ॿाराणी न करे वञे। इन करे त मां चवां थो बहादुर ससुई जी लालच में अची आसमान खे किथे माफ़ करे विझे। जेकॾहिं ईअं कई न त वॾो गंद थींदी हाजी शरीफ। ऐं इहो गंद थियण मां हरगिज़ कोन ॾींदुसि। मां बहादुर खे शाह ज़मान जी हिरफतुनि खां अॻु में ई आगाह कंदो रहंदुसि। मंगुल खान हाणे तूं बेफ़िक्र थी हलियो वञ। मुंहिंजूं बि अखियूं खुली वियूं आहिनि ऐं बहादुर जो बि दिमाग़ खोले छॾींदुसि। ठीकु आहे न त वॾो गंद थींदो। पीर एहसान नाको करायो आहे त मूं वटां थी वियो। वैसे अवां खे त पाण वञणु खपे हा।
पीर एहसान साईं सां मिलण लाइ पोइ बि अवां ख़ुशि नसीब हो जो पीर साईं तव्हांजे पाण जा पोइ कयो आहे। अदमीरा दग बि जलींदो। बहादुर तूं कहिड़े क़िस्म जो माण्हू आहीं? भेण चई वरी ॾुख बि ॾींदो। मूंखे ॿुधाई छो नथो त ससीअ खे किथे लिकायो अथई? मीरा मुंहिंजी भेण मां तोखे छा ॿुधायां त मूं ससुई खे किथे किथे न आहे मूं दग तुंहिंजो इन लाइ न आहे जलियो कि मां तोखे तंग कयां, पर मां इहा पंहिंजे मथां तोहमत हटाइण चाहियां थो त ससुई खे मूं अगवा न कयो। ख़ुदा जो कसम जेकॾहिं ससुई मूंखे मिले हा न त मां उन ई महल तव्हांजे हवाले कयां हा। छा तूं सच थो चवीं? हा मीरा, हाणे मां माज़ी जूं ग़लतियूं दोहराइण नथो चाहियां। हा इहो सच आहे त मां ससुई सां बेइंतहा मोहबत कयां थो, पर हुन एतिरा ॾुख ॾिठा आहिनि जो हाणे मां ससुई खे वधीक ॾुख नथो ॾेई सघां। बहादुर जेकॾहिं तूं एतिरो ई बदिलजी वियो आहीं ऐं असांजो एतिरो सॼण आहीं त पोइ चाचा हाशिम ऐं दिलावर खे पंहिंजे पीउ जो खून बख़्श छो नथो करी? इहो मां मीरा इहो मां नथो करे सघां। मुंहिंजो पोड़ो पीउ हथें खाली हो। जेकॾहिं हाशिम वारा पंहिंजो पाण खे एतिरो मुड़ुस सम्झनि था न, मुंहिंजे पोड़े पीउ खे न मूंखे मारनि हा, मूंखे मुंहिंजे पीउ खे छो मारनि? अदा बहादुर मां तोखे हथ थी ॿधां, तोखे मिंथ थी कयां त ख़ुदा जे वास्ते सनड्रॉप कुकिंग ऑयल, कतरो कतरो कुदरत। चाचा हाशिम ऐं दिलावर खे खून माफ़ कर। असां सभु हिसाब किताब तोखे ॾियण जे लाइ तयार आहियूं। ना मीरा न, इन मसले ते मूंखे मजबूर न कर। मां बाबा साईं जो खून अव्हांखे बख़्श नथो करे सघां। ॾिस अदा बहादुर जेकॾहिं भेण चयो अथई न त तोखे हिन भेण जी मिंथ मञणी पवंदी। मीरा 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 इहो नामुमकिन आहे। छा याद कंदी है तूं भी साइणे? बसरा भी घाट घाट जो पानी पीतो आ। ससु ही मुझे सिर सां हुई, जेको कम मूंखे करणो हो ससुईअ खे कढण जो उहो तोखां वरितो। बसरा कचे हुजे जा पके, मुंहिंजा फ़क़ीर फिरी फिरी आख़िर कबू करे विया। बसरा मूंखे सच सच ॿुधा, हेतिरनि चौकीदारनि हूंदे हितां ससुरी कीअं निकिती? तो ई हुनखे हिन घर मां भॼायो हूंदो। न साइणे न, मूंखे का ख़बर कोन्हे। मूंखे कसम आहे तख़्त धणीअ जो, मुंहिंजे मलाइकनि खे बि ख़बर कोन्हे त ससुई कीअं निकिती, काॾे वई,
कहीं कढी मां नथी ॼाणा। ठीक आ ससरी हितां निकिरी भी वई पर वई किना माइट वटि बना है तो आखिर कहीं वटा साइण साइण मूंखे हिकु कसम मां ससुईअ खे घर घर ॻोल्हियो आहे पर अञा ताईं ससुईअ जी का फुड़क ई नथी पवे। तोखे सब खबर आ पर तू मूंखे ॿुधाई नथी। न साइण न हेॾा कसम खयां त अञा बि तव्हांखे एतबार नथो अचे पियो। मूंखे ससुईअ जी का बि ख़बर कोन्हे। जे ससुरी कंहिं वटि बि न आहे त तुंहिंजे मुर्शिद वटि आहे वॾे साईं वटि आहे। पीर रुगो नाले में पीर करामत अथई हू पराई न्याणी सां ज़ुल्म करे रहियो हो तॾहिं त हितां ससुरी भॻी हुई। हाणे वॾे साईं खे लगाम ॾियण वारो पीर एहसान साईं अची वियो आहे। साईं मां वञा? हा हा तूं हाणे वञ। कंडन जी